बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। नज़र हुसैन शर, वाइस प्रेसिडेंट शेवा सखर डिवीज़न। ज़िंदगी जी फेसबुक ते ये पहिरीं पंहिंजी वीडियो जेको आहे सो वायरल करे रहियो आहियां। कॾहिं बि लाइव न आयो आहियां, पर अॼु मुंहिंजे लाइव अचण जो जेको मक़सदु आहे त ठरीमीरवा में जेको वाक़ियो थियो आहे साहिल मंगणहार जो ऐं सारंग जो, मुकमल तरह सां उन खे निदियां थो ऐं ग़लति थियो आहे। असां ॿिनि ॾींहंनि खां वठी करे असां बिल्कुलु कानून जी सपोर्ट करे रहिया हुआसीं ऐं उन मासूम ॿार सां गॾु हुआसीं, उन जे वालदेन सां गॾु हुआसीं। ऐं असांखे एतिरो ई सदमो आहे जेतिरो ॿार जे वालदेन खे या सिंधी क़ौम खे या पाकिस्ताननि खे आहे। असां सारंग शहर जी मुकमल तरह सां सपोर्ट नथा कयूं, असीं मुकमल तरह सां सारंग शहर जी मुखालफ़त कयूं था ऐं असां बिरादरी तौर ते बि ऐं हिकु कम्यूनिटी तौर ते बि असां उन जो बाइकाट कयो आहे। असां त छा, पर जेके हुन जा पुट, हुन जा भाइटिया, हुन जा भाइर, हुन जा घर जा अफ़राद आहिनि, उन बि इन शइ खे निधियो आहे ऐं सारंग शहर जे गिरफ़्तारी जे लाइ उहे बि जदोजहद करे रहिया आहिनि। ऐं सिंध पुलिस पंहिंजो जेको आहे सो किरदारु निभायो आहे, जंहिं किरदारु निभाइण जे करे सारंग शहर गिरफ़्तार बि थी वियो आहे। ऐं असां इन कम खे बिल्कुलु ग़लति था चऊं त जेको सारंग शहर जो ही किरदारु आहे, इन जो को बि गैरतमंद पीउ, गैरतमंद सिंधी, गैरतमंद कम्यूनिटी जो माण्हू सपोर्ट न कंदो। असां मुकमल उन जी मुखालफ़त था कयूं। असुलु ॻाल्हि ते थो अचां त मुश्ताक ठरकी राति हिकु चए थो त इस्लामाबाद जे रोड ते वीडियो ठाहे रहियो आहियां। हुन शहर कम्यूनिटी खे हिट कई आहे, सरदार शहरयार ख़ान शहर खे हिट कई आहे ऐं हिन शहरनि जे मौज़िन जा नाला न खयां त ख़ैरपुर में कुझु मौज़िन ऐं मौज़िज़ माण्हू उन जो साथ ॾेई रहिया आहिनि, उन्हनि खे हिट कयो आहे। मुश्ताक ठरकी शराब पी तो रोडनि ते हिकु क़ौम खे घटि वधि थो चई, हिकु कम्यूनिटी जे माण्हुनि खे घटि वधि थो चई। शहरयार ख़ान शहर साहिबु उहो माण्हू आहे जो तुंहिंजी सिंध असेंबली में अहिड़ो को माउ जो लाल MP न हूंदो। हीउ उहो माण्हू आहे जेको रोड ते तड़पंदड़ माण्हुनि खे पंहिंजी गाॾीअ में खणी पाण पैदल निकिरी पवंदो आहे। हीउ सवें झूपड़ियूं मीरपुर माथले में सड़नि गैर मुसलमान जूं त हीउ पाणी जूं बाल्टियूं खणी उते पहुचण वारो माण्हू आहे। हीउ फ़सादनि ऐं झेड़नि खे ख़तमु कराइण वारो माण्हू आहे। हिन जो किरदारु तुंहिंजी सिंध असेंबली जी वाखाण करे रही आहे, ह्यूमन राइट्स जा माण्हू वाखाण करे रहिया आहिनि, पर तो शराबी उन माण्हू खे बि हिट थो करीं। मीर शहरयार ख़ान शहर सां मुंहिंजो सियासी तालुक़ु न आहे। मीर शहरयार ख़ान सां, सरदार शहरयार ख़ान सां मुंहिंजे रूह जो रिश्तो आहे, मुंहिंजे रत जो रिश्तो आहे। हू कंधार पुटु आहे, हू माउ जो लाल जो पुटु आहे, हू उहो गैरतमंद शर आहे जो कंहिंखे बि किथे बि तकलीफ़ अचे, पोइ शर हुजे या महर हुजे या सरकी हुजे या कंहिं ॿी कम्यूनिटी सां तालुक़ु रखंदड़ हुजे या मंगणहार कम्यूनिटी सां तालुक़ु रखंदड़ हुजे या कंहिं ॿी कम्यूनिटी सां, पर हुन जे ॾुख में हुनजो साथी बणिजंदो आहे। हीअ शर उहा क़ौम आहे ऐं गैरतमंद क़ौम जिन खे तूं ललकारी थो ऐं उन्हनि जे मौज़िन खे घटि वधि थो चईं। यादि रखी छॾ, मां तोखे हिन शहर सां थो सम्झ शुरूआति करे मुश्ताक ठरकी तोखे चवां त खपर खवड़ण सी विझी पियो वॾो वेर, नांग न निकिर ॿाहिरि तो डर मथे पेर। ही त उहे ई शेर जन जूनागढ़ बि इहो जलायो। तूं असांखे हेठि थो करीं। असां उहे गैरतमंद माउ जा पुट जेके नंगर पार खां वठी करे 0 पॉइंट ताईं हिन धरतीअ जी हिफ़ाज़त करण वारा, असां उहे इंसान, असां उहे शर जेके पाक फ़ौज सां कुल्हो कुल्हे में मिलाए पाक वतन जी ख़िदमत करण वारा माण्हू, असां हर ज़ालिम जे ख़िलाफ़ु अचण वारा माण्हू, हर दुश्मन खे ललकारण वारा माण्हू,
कंहिं सां नाइंसाफ़ी थिए त असां उनखे इंसाफ़ ॾियण जे लाइ रोडनि ते बीहण वारा माण्हू, असां ऐवाननि ताईं उन्हनि जो आवाज़ु मज़लूमनि जो पहुचाइण वारा माण्हू, असां त उहे ग़ैरतमंद आहियूं। तूं त का पंहिंजी हिस्ट्री ॿुधाए, तुंहिंजी ग़ैरत इहा आई जो फज़ीला सरकी जे लाइ तो हिकिड़े ॾींहुं बि धरणो कोन हुयो। तूं फारूक सत्तार खे कुल्हो कुल्हे में मिलाए बूट चटण जे लाइ तयारु हुए। तूं मुश्ताक सरकी, तूं 4 माण्हू वठी प्रेस क्लब जे आॾो धरणो हुयो, उन में तोसां शर कम्यूनिटी जा हज़ारे माण्हू गॾु, तोसां सिंधी क़ौम जा सपूत पुट गॾु, तूं असेंबलियुनि जे आॾो धरणा आहियां उते सां तोसां गॾु राति जो तूं उहो ई माण्हू उन्हनि सां एजेंसनि जे माण्हुनि सां, तूं राति जो उहो ई माण्हू फारूक सत्तार जे दरवाज़े ते ठोकरूं खाइण वारो माण्हू, शराब खाननि में ठोकरूं खाइण वारो माण्हू, ॾींहं जो चवंदा आहियूं धरणा थो हणां, राति जो शराब खाननि में तूं डांसूं करें, तो में ग़ैरत आहे? तूं औरतुनि सां डांसूं करें या तो में ग़ैरत आहे? जेकॾहिं तो में ग़ैरत हुजे हा त फज़ीला सरकी जे लाइ रोड ते निकिरी पई आहे, ऐवान जे आॾो चई आहे त पाण खे साड़ियां थो, तूं में ग़ैरत कान्हे का। असां हुन फज़ीला सरकी जे लाइ इंसाफ़ ॾियण जे लाइ बि असांजा नौजवान अॻिते आया हूंदा, उन्हनि ॻाल्हायो हूंदो कॾहिं ब लफ़्ज़, तो कॾहिं ब लफ़्ज़ बि न ॻाल्हाया हूंदा। मुश्ताक ठरकी यादि रखी छॾ, सॉरी मूंखां हिकिड़ो नालो वठिजी थो वञे, उहो आउं उनखां माज़रत थो कयां, मां डायरेक्ट मुश्ताक सरकी न पर ठरकी खे थो चवां त मुश्ताक ठरकी तोखां ॾींहं यादि विसरी विया आहिनि। कुझु साल पहिरियों FX कार ते ज़ियादीन हॉस्पिटल जे साम्हूं क्लिफ्टन में, ज़ियादीन हॉस्पिटल जे साम्हूं सलातीन होटल ते राति जो 2 पठान खणी FX कार मों लथे, आउं बि उते दोस्तनि सां गॾु हुयुसि। तोखां ॻाल्हि विसरी वई आहे त तोसां हुन FX कार में 2 पठान छोकिरा गॾु हुया नौजवान। शिकारपुर वारे दोस्त तोखे चयो त बा कॾहिं खां जेको आहे सो मुश्ताक ठरकी तो हे पठान खणणु शुरू कया न, छा माजरा आहे, थी वियो छा कमिरो, तूं नशे में धुत, कॾहिं उन्हनि खे भाकुर पाई, कॾहिं कहिड़ियूं ॻाल्हियूं करी, छा असां तुंहिंजी वीडियो ठाहे वायरल न पिया करे सघियासीं? तुंहिंजी त ग़ैरत ई आहे, राति ताज़ो ताज़ो हिकु औरत जो तोखां जेका इंसाफ़ घुरी रही आहे, तूं ॿियनि खे थो धमकियूं ॾिए। तूं थो चए त मां धमकी ॾिनी त जेको आहे सो सारंगशर खे मारियो वेंदो, पोइ उन धमकी जे करे शरन जेको आहे सो सरदार शहरयार ख़ान शर ऐं ख़ैरपुर जे मौज़ज़ शरन पोइ उनखे थाणे ते पेश कयो त किथे मुश्ताक ठरकी हिनखे मारे न छॾे, या जेको आहे सो उहो पाण डिॼी वियो। असां वरी बि मां हुनजी निदा कंदे, सारंगशर जी सपोर्ट न, निदा कंदे तोखे इहो मुखातिब थो थियां त अड़े तो में कहिड़ी ताक़त आहे? तूं हज़ारे धमकियूं ॾे पर शरन जे कंहिं बचे जो बि तूं वार विंगो न करे सघंदे। तो में हैसियत कहिड़ी आहे? असां तुंहिंजे ड्रिज खां थाणे ते वेंदासीं, असां तुंहिंजे ख़ौफ़ खां थाणे ते विया, असां मुखालिफ़ आहियूं सारंग जा, असीं निदियूं था सारंग खे, असां ग़लति था चऊं सारंग खे, असां त छा, पर हर ग़ैरतमंद पीउ इन ॻाल्हि जो सपोर्ट न कंदो। हुन जेको गिरफ़्तार थियो आहे उहो फ़िदा हुसैन मस्तोई जी हिमत, SSP मंगसी साहब जी ज़रूरत खे सलाम आहे, जन पंहिंजी जदोजहद करे 24 कलाकनि जे अंदरि मुलज़म खे गिरफ़्तार कयो आहे, कानून जे कटहरे में आंदो आहे। हाणे कानून आहे हुनखे जेका सज़ा ॾिए, ऐं मुआशिरो बि हुनखे सज़ा ॾेई चुको आहे। असां हुनखे निदियूं था, असां फेसबुक ज़रिए, असां मीडिया ज़रिए, असां ऐवाननि ताईं असां हुनखे निदियो ऐं निदींदा रहंदासीं। पर मुश्ताक ठरकी यादि रखी छॾ, जंगल के खामोशी से मत सोचना कि जंगल खाली है, हो सकता है कहीं शेर सोया न हो। तूं असांखे धमकियूं छा ॾींदे? असां धमकियुनि खां डिॼण वारा आहियूं? तो असांजी तारीख़ न पढ़ी आहे? जॾहिं ख़ान ऑफ कलात ते ईरान खां हमिलो थी रहियो हुयो तॾहिं हुन असांजे वॾे शर खां रिक्वेस्ट करे सपोर्ट वरिती ऐं असांजा शर फातिहा थिया। उन फातिहा जे एवज़ असांखे हिकु तलवार ॾिनी वई, तलवार चइबो आहे ज़मीन ऐं जागीर खे, 42,000 एकड़ जी उहा सनद असांखे ॾिनी वई, जेका अॼु बि ड्रामे जे लिखियलु ख़ान ऑफ कलात वॾे जी असां वटि मौजूदु आहे। असां त ग़ैरतमंद उहे आहियूं, असीं त टकरनि खाइण वारा माण्हू आहियूं, असीं त जगजू माण्हू आहियूं, असीं त हिमत बहादुरी वारा माण्हू आहियूं, असीं त तालीम याफ़्ता वारा माण्हू आहियूं। असां वटि डॉक्टर, इंजीनियर, असां वटि CSP PSP ऑफिसर तोखे मिलंदा। असीं हिन कानून खे कॾहिं ज़िंदगी मां सां न खयो आहे, न खणंदासीं। असां कानून जी सॼी उमिरि सपोर्ट कई आहे ऐं कंदा रहंदासीं। असांजा नौजवान तालीम याफ़्ता आहिनि, असांजूं नियाणियूं तालीम याफ़्ता आहिनि। असीं तालीम जे मैदान में
अॻिते जदोजहद करे रहिया आहियूं। पर जेकॾहिं अॼु खां पोइ शर क़ौम ते हिट कई अथई त जेकॾहिं तोखे असां इन सॉरी जिते तूं धरणा हणंदो हुई न, असां हिते तोखे रोड ते घसीटियो न गॾु वांगे त तूं यादि कजांइ तूं शर क़ौम जे मौज़ीन खे तो घटि वधि चई। असांजा मौज़ीन उहे आहिनि जंहिंजे लाइ असां पंहिंजे जाननि जा नज़राना ॾेई सघूं था। असांजा मौज़ीन गैरतमंद न आहिनि, असांजा सरदार गैरतमंद आहिनि, गैरतमंद पीउ जी औलाद आहिनि। तूं उन्हनि खे तो ललकारी हिकु टके जो सहाफ़ी थी करे। यादि रखी छॾ ठरकी, तूं शराब पी करे हिकु क़ौम खे तो ठर कराए। हिकु कुधे कम जे करे पूरी क़ौम ख़राबु न थींदी आहे, पूरी क़ौम हुनखे निदे थी। ऐं हिन मैसेज ज़रिए फेसबुक जे सभिनी दोस्तनि खे, ॿियनि क़ौमुनि जे दोस्तनि खे इहा रिक्वेस्ट थो कयां त हिन मुश्ताक ठरकी खे जवाबु ॾियोसि ऐं लॻाम ॾियोसि ऐं हिनखे इख़लाक़ जे दायरे में। ऐं आउं इदारनि खे बि रिक्वेस्ट कंदुसि, आउं पुलिस जे बाला ऑफिसरनि खे बि रिक्वेस्ट कंदुसि त हिनखे इख़लाक़ सेखारियो वञे। न त ॿी सूरत में असांखे इख़लाक़ सेखारणु ईंदो आहे त कानून जे दायरे में रही करे असां हिनखे इख़लाक़ सेखारींदासीं। जेकॾहिं तोखे माउ जी ठन यादि न आई त तूं असांखे चइजांइ तव्हां शर क़ौम जा अफ़राद न आहियो। तूं असां क़ौम ते तो असांजी ॾेठ करीं। हीअ उहा क़ौम गैरतमंद क़ौम जंहिं हर मैदान में पाण मल्हायो आहे। हीअ उहा गैरतमंद क़ौम जेका बाग़ैरत, बाइज़त, बाहिम्मत, बाजुर्रत क़ौम आहे। अॼु खां पोइ कंहिं बि असांजे चङे जो नालो वरितो थी ऐं असांजे चङे ते हिट कई थी त असांखां बर्दाश्त न थींदो। मुश्ताक ठरकी, हीउ मुंहिंजो तोखे पैगाम आहे। नज़र हुसैन शेर, वाइस प्रेसिडेंट शेवा पाकिस्तान। असां हिन प्लेटफॉर्म तां अमन जो पैगाम खणी निकिता आहियूं, मुहबत जो पैगाम खणी निकिता आहियूं। मुहबत फहिलाईंदासीं पंहिंजी क़ौम में, दोस्तनि में। असांजे वेलफेयर जो मतिलबु इहो आहे त कंहिंखे पाणी जो गिलास पीआरियो त बि तव्हांजो इहो आहे। असांजी मंज़िल अञा अॻिते आहे, तूं असांखे छा रोकीने। तूं असांजी मंज़िल अञा अॻिते आहे, असांजी मंज़िल केटू खां अॻिते, असांजी मंज़िल हमालिया खां अॻिते। असांजा इरादा जबलनि खां मज़बूत, असांजा पुख़्ता इरादा जबलनि खां मज़बूत। असां तालीम जे मैदान में मज़बूत, असां एजुकेशन जे मैदान में मज़बूत, असां गैरत जे मैदान में मज़बूत। असां इन कुधे कम जी कॾहिं बि हिमायत न कंदासीं, पोइ उहो शर हुजे या ॿियो को हुजे या कोई क़ौम सां तालुक़ु रखंदड़ हुजे। जेकॾहिं अहिड़ो किरियल किरदारु कंदो असां हुनजी मुखालफ़त कंदासीं। उहा आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।